पाकिस्तान लाइ $7 अरब कर्ज़ जी मंज़ूरी ॾेई छॾी। बेल आउट पैकेज पाकिस्तान खे मरहलेवार मिलंदो। 30 सेप्टेम्बर ताईं पाकिस्तान खे $1.1 अरब जी पहिरीं क़िस्त मिलण जो इम्कान। IMF जे एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जे इजलास में पाकिस्तान लाइ कर्ज़ जी मंज़ूरी ॾिनी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां IMF जे कर्ज़ प्रोग्राम जी मंज़ूरी ते इत्मीनान जो इज़हार। संदसि चवणु आहे त अल्लाह जे करम सां मुआशी सुधारा तेज़ीअ सां जारी आहिनि। मुआशी तरक़ी जा हदफ़ हासिल करण लाइ मेहनत जारी रहंदी। कारोबारी सरगर्मी सीड़पकारी में इज़ाफ़ो मुआशी टीम जी मेहनत जो सबूत आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी गडियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस कुवैत जे वली अहद तुर्क सदर रजब तैयब अर्दगान ऐं मालदीव जे सदर डॉक्टर मुइज़ो सां धार मुलाक़ातों। वज़ीर आज़म तरफ़ां वालायल कश्मीर में भारतीय ज़ुल्म ते घंटे जो इज़हार। संदसि चवणु आहे त IMF जा ॾुखिया शर्त पूरा करे छॾिया आहिनि। मईशियत में सुधारो अची रहियो आहे। सऊदी अरब गडियल अरब इमारातुनि ऐं चीन हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान जो साथ ॾिनो। तुर्किया जे सदर रजब तैयब अर्दगान जे गडियल क़ौमुनि में फ़लस्तीन बाबति तक़रीर साराह जोगी हुई। तुर्किया जे सदर सां मुलाक़ात में मुख़्तलिफ़ मामलनि बाबति ॻाल्हियूं थियूं आहिनि। एशियाई तरक़ियाती बैंक पाकिस्तान जे मुआशी तरक़ी में बहितरी महांगाई में वधीक घटिताई जी अॻकथी करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त माली साल 2024 में पाकिस्तान जी मुआशी तरक़ी जी शरह बडाई 4% ऐं साल 2025 में GDP भी शरह बडाई 8% ताईं रहण जो इम्कान आहे। पर मुआशी तरक़ी सुधारण वारी एजेंडा ते अमल वारी पॉलिसी सां मशरूत आहे। हुकूमत ख़र्चनि में घटिताई ख़ानगी शुबे खे हथी ॾियण भी पाकिस्तानी मैशियत में बहितरीअ जी शर्त हूंदी। जुड़तू मुक़ाबले में मारियल डॉक्टर शाहनवाज़ कुंवर जे क़त्ल ख़िलाफ़ उमरकोट में सान्या वंदन जो एहतजाज। सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरनि जी वॾे अंग में शिरकत। सिंधु नवाज़ गांगरो मीर मज़हर टालपुरे ॿियनि जो चवणु आहे त डॉक्टर शाहनवाज़ जो क़त्ल समूरी इंसानियत जो क़त्ल आहे। संदसि मढ़ साड़े तज़लील करण में मुलविस रहियल जवाबदारनि खे तुर्त गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। डॉक्टर शाहनवाज़ जो लाश साड़ण ऐं बेहुरमती क़िस्म में गिरफ़्तार जवाबदार 7 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। मीरपुर ख़ास जे दहशतगर्दी टोड़ अदालत गिरफ़्तार जवाबदारनि खे पुलिस हवाले कयो। सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ास बेंच तरफ़ां कारूंजर जो समूरो जाबुल सिलसिलो महफ़ूज़ इलाइक़ो करार ॾियण जो फ़ैसिलो जारी। रुगो 21,000 एकड़ खे महफ़ूज़ करार ॾियण बाबति सिंध काबीना जो फ़ैसिलो। सगावत खाते जो नोटिफिकेशन रद्द। वकील शंकर मेघवार जो चवणु आहे त अदालत कारूंजर जे समूरे जाबुल सिलसिले खे महफ़ूज़ करार ॾियण जो लिखत में ऑर्डर जारी करे छॾियो आहे। ग्रीन डेमोक्रेटिक अलायंस ऐं इत्तेहादी पार्टियुनि इर्सा तरमीमी एक्ट जे 6 नवनि ख़्यालनि खे सिंध दुश्मन मनसूबो करार ॾेई छॾियो। 18 ऐं 19 अक्टूबर ते सिंध में आगाही मुहिम हलाइण जो ऐलान। 20 अक्टूबर ते एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। SUP जे सदर ज़ेन शाह ऐं ॿियनि जो चवणु आहे त पीपल्स पार्टी सिंध खे बंजर बणाए छॾियो आहे। बदीन सिजावल ठटे जी लखें एकड़ एराज़ी समुंड गिरकाए वियो आहे। सुजाई मुहिम ज़रिए हू सिंध जे अवाम खे PPA जे नापाक इरादनि खां आगाह कंदा। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो चवणु आहे त आईनी अदालतूं क़ाइम थियण जे हक़ में आहिनि। रुगो कंहिं शख़्स लाइ तरमीम न थियणु घुरिजे। ख़्वाहिश आहे त आईनी तरमीम इत्तफ़ाक़ राय सां मंज़ूर थिए। मुलाज़मत वारे मुद्दे में वाद मफ़ादनि जी बुनियाद ते न पर ज़रूरत जी बुनियाद ते हुजणु घुरिजे। चाहियूं था त ज़ाती मफ़ादनि खां मथां थी क़ौमी मफ़ाद में तरमीम ते। बलोचिस्तान ऐं KP में रियासत जी रिट ख़त्म थी वई आहे।